हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रदी अल्लाह ताला अन्हुमा पंहिंजे घर में साईं करीमन जो मीलाद रखियो, उर्स मुबारक मल्हायो। हदीस पाक में अचे थो मीलाद जो जलसो हले पियो, कुछ लंगर पानी जो इंतजाम भी हुयो। मदीने वारा साईं अब्दुल्ला बिन अब्बास जे घर वटां गुजरिया। जने गुजरिया साईं करीमन जे कनन पाकन ते आवाज पियो, साईं भीजी वया। साईं अब्दुल्ला जे घर दे आया, दरवाजे ते आया। अब्दुल्ला बिन अब्बास खामोश थियो। साईं फरमायो, अब्दुल्ला हे मानू तो घुराया हे बाहर धूप पियो हले, पत्थर जायो आ, अज तुझे घर में छाए। साईं अब्दुल्ला बिन अब्बास अर्ज कयो, मदीने जा पीर असां तुझो मीलाद मल्हायो आ, तुझी खुशी मल्हाई आ, असां ते रब एहसान कयो आ। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला, तो जड़ो रसूल मोकले रब थोरो कयो आ। रब जो फरमाए व अम्मा बिनिअमति रब्बिक फहदिस, अवां ते जड़े मां रब जो थोरो थे, अवां जे मथा को भी इनाम थे, उन जी खुशी मल्हायो, उन जो जिक्र कयो। सोना सारियूं नेमतूं हिकड़े पासे, तो मिठे मुस्तफा जो मिलन हिकड़े पासे। असां चौंदा सारे जग में जानब लेकिन सार थी विया मोहम्मद मिली वियो बेड़ा पार थी विया। सारे जग में जानब लेकिन सार थी विया मोहम्मद मोहम्मद मिठे दी अञा तेज़त जली ओ चवां चईन तरफ़न से चमकार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। सारे जग में जानब लेकिन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। अवां जो डर की वारन ओबाणे वारन जो भी बेड़ो तरियो आया। तो हाणे थोड़ी देर सवा 10 अवां कम से कम इहो शेर तो पढ़ो या रब जो शुक्रिया तो अदा करो। सारे जग में जानब लेकिन सार थी विया मोहम्मद मिली वियो असां जा बेड़ा पार थी विया। सारे जग में जानब लेकिन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। जो तकरीबन मोबाइल पे सुभान अल्लाह रखियल असांजे लाड़ वारे पासे आऊं जे कॾहिं ॿाराड़ी मां बि गुज़रंदो आहियां, नंढड़ा ॿार नंढियूं न्याणियूं बकरियूं बेचारियूं
उन्हनि जी ज़ुबान ते हूंदो आहे सारे जग में जान लजन सार थी विया मोहम्मद मिली वियो मेरा पार थी विया मोहम्मद मिली वियो मेरा पार थी वियो सुभान अल्लाह बिलाल को सवाल कयो अर्ज के सोना अज बुधायो तो बेइज्जत में अग में केर ईंदो साईं वो जब ने वेठा फरमायो मुझो बिलाल वी तो बिलाल सुभान अल्लाह साईं को नबी सगोरा औलिया औस कुतुब कलंदर साईं फरमायो बात में अग में बेइज्जत में मुझो बिलाल वी तो अर्ज की बो साईं तवा साईं फरमायो मां बपोई ते अग में बिलाल वी तो मुझा प्यारा दोस्त बुजुर्ग बिलाल रोई पियो अर्ज की साईं एड़ो बेइज्जत न खपे जंहिंमें अग में मां वञा अवां पोए तो साईं दिलदारी ॾिनी फरमायो बिलाल ईअं कोन हूंदो जी सवारी ते मां रसूलुल्लाह सवार हूंदुसि उनजी मुहार भाग तुझे हथ में हूंदी तूं गुलाम बणजी अग में जन्नत में दाखिल थींदी मां मोहम्मद सरकार बणजी पोइ जन्नत में दाखिल थींदुसि छा बिलाल छा करम 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 सुभान अल्लाह वाह वाह सखी तुझी सखा वाह वाह सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरे हबशी मगर मौला घुरे मिठा तुझे
सोना असां तरफ जो छोरो बनी तुझी खुशी का मनायूं तुझो जिक्र पिया कयूं त आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये कौन फरमायो त अब्दुल्ला अञा मां आया ज़ाहिर मौजूद आया अमा बिदतूं शुरू कयूं नवा कम दीन में दाखिल कया न साईं करीम ने फरमायो हलत लकुम शफाअती अब्दुल्ला जेको अवां कम कयो इन जे करे तुझे घर वारन जी ऐ मुझे मिलाद उथण वारन जी शफाअत मां रसूलुल्लाह जे मथां वाजिब थी वई मालूम थियो तो मिलाद करण वाला मिलाद ॿुधण वारा सभिनी जी शफ़ाअत आमिना जे लाल ते वाजिब थी महफ़िल मिलाद छा अब हींअर असांजे पवण को डोलवार का गैर शरई रस्म कान कई साफ सुथरी जगह सिंगारे उनमें वेही पंहिंजे दिल पर मोहम्मद जा गीत सुभान अल्लाह ॿियो असां नओं कमु कहिड़ो कुझु अवाम जो मोह ॾींदा वञनि सुभान अल्लाह इहो जवाब तव्हांखे ईंदो जेकॾहिं कोई एतिराज़ करे न चओ त बाबा राति पवण बिरादरी जेको जलसो कयो उनमें गैर शरई कहिड़ी ॻाल्हि सुभान अल्लाह असांखे सिर्फ़ एतिरो नाजाइज़ कमु करिणो थियो इहो ॿुधायो त पोइ असां सुबुह जो एतिरो जवाब अवां बि न कयो प्यारा मुस्लमान भाइरो अल्लाह वारनि आलिमनि तवज्जो कुर्बानी कादियानी जो जॾहिं मसलो पैदा थियो हाणे कॾहिं जबजे थो त कॾहिं वरी उनखे पोइ ॿाहिरियूं एॾो पाणी ॾियनि सिर खणनि था पर साईं मुजाहिद दीनो मिल्लत साईं क़िबला पीर अब्दुल खालिक कादरी भरपूरी वारा साईं मुझो उस्ताद साईं मुफ्ती मोहम्मद जान नईमी दामत बरकातुल आलिया वारा ऐं ॿिया कई सुन्नत जा अकाबरीन उथी मुझा प्यारा दोस्तो इन फितरे के तबाही सुभान अल्लाह हाणे इन्हनि कादियानी मतो कयो जो असांखे साईं जावेद एतिरी इजाज़त ॾियो बंदि कमरे में असीं पंहिंजो साफ़ कयूं असांजे साईं अब्दुल खालिक वारनि चयो त गुनाह बंदि कमरे में गुनाह आहे ॿाहिरि असीं हर घर जा करींदासीं प्यारा मुसलमान भाइरो वो जरूरत पई उन दौर में बाबा सैयद महर अली शाह जीलानी रहमतुल्लाह अलैहि सुभान अल्लाह है कोई मिसल न मेरे जानी दी कोई मिसल न मेरे जानी दी रब कसम ओदी चढ़ती जवानी दी ओदी चढ़ती जवानी दी ओदी अख मस्तानी दी चढ़ती जवानी दी ओदी चढ़ती
करंगल की खजीने दी भाइयों करंगल की खजीने दी सारी दुनिया चुप कर मेरे अली इत्थे जा नहीं बोलन दी इत्थे जा नहीं चुप कर मेरे इत्थे जा नहीं बोलदी वक्त जो गुजर से पीर सैयद हुसैन शादी ना अजीब गाल तो ये महबूब जी महफिल ये महबूब दा मेला महफिल सजाई रख दो उन महबूब जे अचण जो सुभान अल्लाह अजीब कया से मेरे से अच्छा एने में शक कोई जिते जिते मदीने वाले साईं जी जिक्र जी महफिल सजदी आ मीलाद जी दुआ बुजुर्गन लिखियो आ उत हुआ त असांजो ईमान अकीदो आ त रब करीम हकीकतन मुंहिंजा प्यारा दोस्त असां सां गॾु हकीकी तरह मदीने जो मीर मजाजी तरह असां तव्हां सां गॾु आ हकीकी शान और अल्लाह जो आ रब जी ॾिन लता कसां आमिना जो लाल हर मोमिन सां गॾु आहे घर जाए पर हेरी महफिल में खुसूसी तौर पर आमिना जे लाल जी आमद थी सुभान अल्लाह चवंदा आहियूं लख मुबारक मोमिनो अज पवरन में सुरहान पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पान मुबारक लख मुबारक मोमिनो अज सुनत सराद मीलाद रहमतन जी बूंद सारी रात में बसदी रही अरशद नूरी मलाइक साईं जावेद पवरन में आया नहीं रहमतन जी बूंद सारी रात में बसदी रही अरशद नूरी मलाइका अज जलसे में आया जलसे में जिब्राइल आयो पवरन में जिब्राइल आयो अज सुहणे अरबी सारा मीलाद में मोटा तो पर मिसाली दो वाला तारीख हिंदुस्तान के हिंदुस्तान पाकिस्तान का दुआ तारीख हिंद में लिखो दुआ तो मुगलिया खानदान जो दौर हो मुगलिया उन्हनि में हिकिड़ो बादशाह जॾहिं बि रबियुल अव्वल दौर 12 रबियुल अव्वल ते वॾे पैमाने ते आमिना जे लाल जो मीलाद
कंदो वो दौर हो सही निजामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह हाणे अज माशाअल्लाह अंजमनू बनजी पयूं साईं आप जावेद जरा मुजाहिदान जवानन के तैयार करे गोठ गोठ में शहर शहर में घिटी घिटी में साईं जो मिलाद अगे मुजा प्यारा गुरबत हुई मिलाद वॾा बादशाह कंदा वो गरीब वञी उते नालो लिखाए प्यारा मुसलमान भाइयों हाने मुगलिया खानदान के बादशाह के घर मिलाद पे हलो पाड़े दी हिकड़ी माई साबा हुई गरीब उनके न्याणी हुई न्याणी पंहिंजी मां खे चयो अम्मा पाण त वॾे पैमाने ते साईं जो उर्स या हिन तरीक़े जलसो कंदे करे कोन था सघूं वरी हली आमिना जे लाल जी महफ़िल में वियो मूं ॿुधो आहे त यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र में खणी आया जॾहिं फिकामल जे लाइ त उते हज़रत यूसुफ जी क़ीमत वॾी हुई मुल्ह वॾो हो पर जेके ख़रीदार उनमें सुटक पाइण वारी माई बि पे फिरी मुंहिंजी मां कई उनखे चयो त यूसुफ महांगो आहे तूं वठी कान सघंदे हल घर त उन माई चयो त मां वठी त कान सघंदसि पर यूसुफ जे ख़रीदारनि में नालो लिखाइण आई आहियां त पाण जलसो त करे कोन सघंदो हली नालो लिखाइण मां जो ठीक है बई जणियूं आयूं गरीब जणियूं हुयूं पैरनि में जुती कान हुई कपड़ा अबरा सबरा चादर अबरी जॾहिं उन महफ़िल जे दर ते आयूं पुलिस वारा चौकीदार वेठा छो जो उन महफ़िल में बादशाह जूं रायूं बादशाह जूं न्याणियूं हुयूं पाड़े जे ऑफिसर जूं न्याणियूं उन्हनि जूं रायूं हुयूं वॾा वॾा अमीर तरीन माण्हू ईंदा हाणे पुलिस वारनि चौकीदारनि सोचो मथां वञी जलसे में पिन न कनि मथां बादशाह नाराज़ थी पए इन जे करे उन थोड़ी माईअ खे नौजवान न्याणीअ खे वापसि करे छॾियऊं त अव्हां जे लाइ इजाज़त कान्हे का हाणे न्याणी उनजी अम्मा जी जल अचनि पियूं त न्याणी रस्ते में पई चवे छा अम्मा अमीर मिलाद मल्हाईंदार उर्स कंदार त आमिना जो लाल ईंदो आहे पर पाण जहिड़ो ग़रीब पार्टी अल जी रधे जेकॾहिं मिलाद कयूं त छा मदीने जो मीर पाण ग़रीबनि वटि कोन ईंदो छा मां चवण लॻी लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीस वो अहिड़ो महबूबा जेको हर कंहिं जे लाइ महिरबान आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो जेके हरणी रस्ते में सॾ करे त हरणी जी ॻाल्हि ॿुधण जे लाइ महबूब राज़ी थी जेको जानवर जो फरियाद ॿुधे ग़रीबनि जा अर्ज़ ॿुधे सो यकीनन जहिड़े हाल में साईं जो मिलाद करो साईं वो मां जी अध पार्टी अल जी वठी घर में देग जी भत जी रधियूं साईं निजामुद्दीन औलिया जी अदा साईं हाफ़िज़ जावेद जो मदरसो आहे अहिड़ो मदरसो उन मजा वञी नात खान वठी उन नात पढ़ी हिननि चांवर रधिया मिलाद जी नियत लगी पई आहे
बादशाह वारे मीलाद जी सदारत जी असावर कबिला साई शबीर अहमद बुखारी जन सदारत फरमाए रे यार उन बादशाही जलसे जी सदारत साई निजामुद्दीन औलिया संभाली दोयो हाने जने मदरसे खानी तो अच्छे को बादशाही उर्स में बादशाही महफिल मीलाद में जे पियो उन घिटिया में पा आयो जी घिटिया में उन पोरी माई जो घर हो जन नन्हे पैमाने ते मीलाद मलायो हो जने उन घर वटा गुजरिया साईं चुचू लाए आऊं बदी माई जे घर जे दर ते भी रहा या नबी सलाम अलैक पढ़ लगा मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम पढ़ लगा मुरीदन खलीफ अर्ज कयो साईं मीलाद वारो जलसो अगते आ बादशाही बंगलो अगते आ साईं निजामुद्दीन औलिया मुर्गी फरमायो खलीफो मुरीदो बादशाही जलसो अगते आ मीलाद जो वॾो प्रोग्राम अगते आ पर मीलाद वारो इन पोड़ी माई जे घर जो मेहमान बणियो आहे जेको चित साईं जो उर्स कंदो आहे खुशी कंदो आहे मीलाद मल्हाईंदो आहे बिनी जान जो सरदार रूहानी मेहमान प्यारा मुसलमान भाईरो गाल पे के मुसाई पीर सैयद महरनी शाह जिलानी रहमतुल्लाह अलैह जी काजेली फतलो वजो हाक में वक्त थियो सैयद सगोरा हौस पाक जी औलाद है हाने ने फितरे के मोड़े साईं फरमायो बादशाह हाक में वक्त का गाल करे सुबानी तवां ॾींहं जो हिकिड़ो प्रोग्राम रखो मीटिंग रखो कादियानी बि घुरायो असां नबी साईं जा गुलाम उहे ईंदासीं सुबानी ॻाल्हि खे मुका था कयूं जे चौधार अॼु थींदियूं ॻाल्हियूं सफ़ा वो तू खटी सुभाणे फिर फैलो थी असां जा आलिम भी आया हुननि जा कुछ जानू आया हुननि जे इल्म वारा भी आया जने बादशाह जे बंगले में पई थुरियूं वेठियूं साईं पीर महर अली शाह जी बीठो पान फरमायूं बादशाह अज मुनाज़रो तकरीरी कोन थींदो तहरीरी मुनाज़रो कोन थींदो अज मुनाज़रे जी शक्ल मुनाज़रे जी सूरत हीअ हूंदी कागज़ कलम असां बि तुंहिंजी टेबल ते था रखूं कागज़ कलम कादियानी भी तुझे टेबल ते रखन पोए मसो इल्मे थींदो जेको हक वारो हूंदो उन जो कलम खुद ब खुद उठे ऐं टेबल ते पियल कागज़ ते पंहिंजे नबीअ जो कलमो लिखी ॾेखारे मुंहिंजा दोस्तो हाणे जॾहिं सैयद इहा ॻाल्हि कई चका चानण वारियूं कुर्सियूं बि ॾकण लॻियूं पर मजबूर हा कागज़ कलम उन्हनि भी रखियो कागज़ कलम असां वार आशकर भी रखियो मुंहिंजा प्यारा दोस्तो हो टका फरहा उन्हनि जी कान हली खत्म नबूवत जा इनकारी हुआ उन्हनि जी कान हली पर हेॾा खत्म नबूवत जा पहरेदार वेठा चौकी ॾियण वारा वेठा बाबा महर अली शाह कागज़ कलम रखंदो हुयो हथ करंदो हुयो त कलम उथी कागज़ ते लिखियो ला मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यो जने कलमो लिखई त अॻ बि ख़ुदा जो महबूब मदीने वारो मीर हो अज भी मदीने जो मीर आ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन
बल्कि जैसाई अल्लाह जी खुदाई हूंदी खुदा जी खुदाई हूंदी तेसाई मोहम्मद मुस्तफा जी मुस्तफाई हूंदी नारा लगी सैयद जमात अली शाह नक्शबंदी लायल परवारा उठी भी था उन्होंने जो माइट है जिसे कमाल करे से कमाल थियो तो सही पीर सैयद उमर अली शाह सही जमात अली शाह बुधायो कमाल मुझो ना ॾाढे दस्तगीर जो कमाल पीरन जे पीर जो कमाल कागज कलम जने मुंह रखियो हथ कढियो तमा पंहिंजे ॾाढे सही के सद कया त पीर मुर्शिद मदद कर अची ओखी वेर लिल्लाह लतीफ जे भर पांदी दे तेर वो औलाद अली शेर कर का मुर्शिद मदद कर तां सुनी दादी आई अब्दुल लतीफ जो तू हसनी हुसैनी हादी वो बादशाह बगदादी कर का बहर मुरीद दे पीरा मुर्शिद मदद कर तां सुनी वरी ओखा सवा असांजी कुछ अंदर नाए करी दोस्त का तरी अज उपट एहसान जी बादशाह पीर फरमायो पुट कागज कलम हथ कढण तुंहिंजो कमु बगदाद खां हथ टेकारे तुंहिंजे कागज ते नाने साईं जो कलमो लिखण मां पीरान पीर जो कमु दोस्तों तो आजकल मीलाद ते घणे क़दुरु इहो एतिराज़ थींदो आहे तव्हां सिर्फ़ खां इहो पुछो त प्रोग्राम में ग़ैर शरई ॻाल्हि कहिड़ी वध में वध चवंदा त फुज़ूल ख़र्च इहो प्रोग्राम मस्जिद में थी सघे चौथ हदीस में अचे थो कि भाई साईं करीम जी दावत कंहिं जॻह अल्लाह जा महबूब जे तॾहिं आया त जीअं असां फ़क़ीरनि खे अवां गुल जी वर्खा करे गुलनि जी इस्तक़बाल कयो ये क़ीमती माला पारा इस्तक़बाल कयो ईअं उन माई वटि आला क़िस्म जी ख़ुशबू हुई वॾी बैंक साईं जो आया कर रस्ते ते अतर छे सुभान अल्लाह ते आमला जे लाल के असाब जो रही आला किस्म जी खुशबू ये पटो ते पे लाले पयावा त गोरे साईं फरमायो खामोश मोहब्बत जो मुल्क सुभान अल्लाह ये मोहब्बत ते ये बस जी मोहब्बत असी चाहंदा तो ये बच्चन जा काज का सिंगारी ये मदीने वाले वीर जो मिलाद सिंगारी साईं करीम जो मिलाद सिंगारी मानू घुराए परे खां आलिम घुराए रसूलुल्लाह जो शान बुधो में वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़ल नबीय्यीन तेरी मिलाद रब मुआर पे कोई लाग में सादगी सा मलायो भी दो कोई बत्तियों बल्ब जलसा जुलूस ये दोस्तों साहबन पर बिल्कुल असी मौजूद पर हे असा शुरू किया कुछ गालिन जे करे जी असा यौम पाकिस्तान मल्हायूं था अदा असाब मल्हायो और 14 अगस्त यौम कायद आज़म यौम इकबाल यौम जफा ॾींहं मल्हाईंदा आहियूं
पंहिंजे बादशाह जा ॾींहं मल्हाईंदा आहियूं, मुल्कनि जा ॾींहं मल्हाईंदा आहियूं। पोइ असां ॾिठो त भाई फलाणी जी रैली पई वञे, असां ॾहरकी खां वठी ओबारे ताईं माण्हू माण्हू आहे। ठीकु आहे, बाबा इहो त वॾो सियासतदान आहे, वॾो ताक़त वारो माण्हू आहे, जंहिंजी रैली में हेतिरा माण्हू आहे। ॿाहिरि मुल्कनि में अहमियत हिन ॻाल्हि खे मिली त वॾो लीडर उहो आहे जंहिंजी रैली वॾी हुई, जंहिंजी रैली में झंडा हुजनि, गाॾियूं हुजनि, माण्हू हुजनि। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, उहो वॾो लीडर आहे, ताक़त वारो आहे। असां सुन्नियुनि फ़ैसिलो कयो त हाणे घर में भत कोन विराइबो, हाणे घर में उर्स कोन कबो, हाणे माण्हुनि जो रुझान इहो हली पियो आहे, हवा इहा हली पई आहे त जंहिंजो जलसो वॾो, जंहिंजूं रैलियूं वॾियूं, उहो वॾो बादशाह, उहो वॾी ताक़त वारो, वॾे मान वारो आहे। सुनियो हाणे रोडनि ते निकिरी ओबारे तां मुंहिंजा प्यारा सखर ताईं रैली कढो मीलाद जी, अहिड़ी मीलाद जी रैली जंहिंमें साइकिलूं बि हुजनि, जंहिंमें रिक्शा बि हुजनि, जंहिंमें ट्रैक्टर बि हुजनि, वॾियूं गाॾियूं, नंढियूं गाॾियूं, नारा हणी मुंहिंजा प्यारा दोस्त झंडा लहराए आदमी बरादरी के मैसेज मोकिलियो, दुनिया वारनि खे ॿुधायो ख़बरदार जे अवां चओ था त वॾो माण्हू उहो आहे जंहिंजी रैली वॾी हुजे, जंहिंजो जलसो वॾो हुजे, त हाणे कैमरनि जो मुरुख हेॾा कयो, फ़ैसिलो कयो। अॼु बि अगरि को शान वारो आहे, हुनजो नालो मोहम्मद मुस्तफ़ा। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, ताज नारे खत्म नबूवत। प्यारा मुसलमान भाइरो, त अॼु बि असां तव्हां मीलाद मल्हाए, जीअं हाणे उमरकोट में हिकिड़ो बेअदब निकितो उस्ताद, हाणे त वरी मांझी जहिड़ा बि निकिरी पिया मैदान में। मांझी चवे थो त आउं अहिड़े अलाह खे नथो मञां जंहिंखे मूं ॾिठो ई न, 1.25 लख नबी कोन ॾिठो। उन्हनि इहा ॻाल्हि कर कई, हे वरी मथां नथो अदा ये अञा फितरा थोरा हुजनि। आख़िरी दौर ईंदो, पंहिंजे ईमान खे मज़बूत कयो, सुन्नी आलिमनि सां रिश्तो जोड़ियो, अल्लाह वारनि सां गॾु थियो। अञा अहिड़ा फितरा उथंदा जो माण्हू सुबुह जो मुस्लमान त शाम जो काफ़िर, शाम जो मुस्लमान त सुबुह जो काफ़िर। अहिड़ा फितरा ईंदा, अहिड़ियूं ॻाल्हियूं ईंदियूं, पर अल्लाह वारनि जो ऐं मुंहिंजा प्यारा हक़ानी आलिमनि जो साथ न छॾिजो। अहिड़ी महफ़िलुनि में ईंदा वेंदा रहो ऐं मथ वंडाईंदा रहो। पंहिंजा बच्चा ॿार मदरसे में छॾियो। असांजो क़िबला साईं सामारे उमरकोट वारो साईं इब्राहिम पीर आगा इब्राहिम जान सरहंदी रहमतुल्लाह अलैह का माण्हू पुछो साईं सुन्नत जमात जो दफ़ा कीअं थींदो, सुन्नत जमात खे ताक़त कीअं वठे। साईं फरमायो कमाए जलसा बि कयो ऐं मदरसा बनायो, इंशाअल्लाह सुन्नत जमात जो झंडो क़यामत ताईं।